बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व अस्हाब सय्यिदिना व अज़वाज सय्यिदिना व अहबाब सय्यिदिना व अक़रबाए सय्यिदिना व औलियाए उम्मत सय्यिदिना व उलमाए मिल्लत सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। बाद हम्दो सलात जे सामीन व नाज़रीन इकराम जे सामू अल्लाह ताला जे बाबरकत कलाम अज़ीम मां आयात मुक़द्दसा जी तिलावत करण जो शरफ़ हासिल कयुम। इन्ही सां गॾोगॾु अवां ॿुधण जी सआदत हासिल फरमाई। दुआ आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत तरफ़ेन खे पंहिंजे कलाम मजीद जी सम्झ ऐं उन जो फ़हम ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अॼु को प्रोग्राम अवां जे साम्हूं मौजूद आहे इश्तिहार जी सूरत में। त हिकु मौज़ू आहे ईसा अलैहि सवाब जो ऐं ॿियो मौज़ू आहे शान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। जमात अहले सुन्नत जो प्रोग्राम खणी कहिड़ो बि हुजे, ईसा अलैहि सवाब जो हुजे, मुहर्रम शरीफ जो हुजे, मेराज शरीफ जो हुजे या लैलतुल क़द्र जो हुजे, पर जमात अहले सुन्नत जी या मिजाज आहे हर महफ़िल के अंदर मदीने वाले साईं जो ज़िक्र मौजूद होंदो आहे। जो इहो असांजो रूह आहे, इहा असांजी ज़िंदगी आहे। जेकॾहिं जिस्म मां रूह मुंतकिल थी वञे त जान कम जी न रहंदी आहे। हथ पेर अखियूं कन हूंदा आहिनि पर कमु न कंदा आहिनि। तव्हां ई असांजी जान जेका आहे, असांजो जेको रूह आहे न, वो मदीने वाले साईं जी ज़ाते बाबरकत आहे। पर उलमाए इकराम फरमान त सिर्फ़ इंसान न बल्कि खुदा जी सॼी खुदाई जो जेको रूह आहे वो मदीने वाले साईं जी ज़ाते बाबरकत। सुभान अल्लाह। ये सभु जो हुजण उन जे हुजण जे करे आहे। जेका कायनात जे अंदर हस्ती पस्ती हेठाई मथाई जेकी भी सूरतूं जेके भी रंग अल्लाह की कुदरत जा नजर अचनि था पिया न, इहो सभु सदको मुंहिंजे मदीने वारे साईं जो आहे। सुभान अल्लाह। एतिरे करे त असांजे इमाम अहले सुन्नत आला हज़रत शाह अहमद रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह ताला फरमायो त फ़क़त इतना सबब था इनका दे बज़्म महशर का। अल्लाह ताला जेकॾहिं क़यामत क़ाइम कई त छो क़ाइम कयाईं? सुभान अल्लाह। अल्लाह खे क़यामत जी ज़रूरत आहे जो 50,000 सालनि जो हिकिड़ो ॾींहुं थींदो। सुभान अल्लाह। ऐं उन जॻह ते अमलनि जो हिसाब हलंदो। वरी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकत उन जॻह ते हिकिड़ी तराज़ी बि रखंदो त अचो त मां तव्हांखे तव्हांजे अमलनि खे तोरे तव्हांखे ॾेखारियां। अब थकियल त न आहियो न? मौसमी कोन्हे कि तव्हांजा थक त कारी साहब लाहींदो न। सुभान अल्लाह। अहिड़े तवजह सां इमाम अहले सुन्नत फरमायो त फ़क़त इतना सबब था इनका दे बज़्म महशर का कि इनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। यो बहानो अचो नेकियूं तुरंदियूं बुराइयूं तुरंदियूं मिज़ान थींदो। बाक़ी महशर के इनकाद जो सबब ही आहे त अॻियां पोयां सभु गॾु थियो त मां तव्हांखे पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जो शान ॾेखारियां। सुभान अल्लाह। भला इहो त ॿुधायो अल्लाह आलिमुल ग़ैब आहे या न? सुभान अल्लाह।
वल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु आलिमुल गैबि व शहादत। उनके सब खबर आहे हिन जा अमल केतिरी आहे, हिन वटि तदरीस केतिरी आहे, हिन वटि बुरायूं केतिरियूं आहिनि, हिन वटि नाफ़रमानियूं केतिरियूं आहिनि। पोइ जॾहिं अल्लाह खे सभु ख़बर आहे त पोइ तराज़ी छो रखी अथई? अब तराज़ी त उहो रखे जंहिंखे ख़बर न आहे त 30 किलो आहे, 25 किलो आहे, मण आहे, सवा मण आहे। जंहिंखे वज़न जो पतो न हुजे उहो रखे न। सुभान अल्लाह। और रब्बे करीम छो मीज़ान तराज़ी रखी आहे? जेको अव्वल ऐं आख़िर ज़ाहिर बातिन इल्म जो मालिक आहे, उनखे ख़बर आहे जो मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण फर्द अञा ॿार अमड़ जे पेट में ई हूंदो आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजो लिखण जे लाइ हिकिड़े मलाइक खे मोकिलींदो आहे। लिखेसि बुखारी शरीफ़, इनजो रिज़्क़ लिखेसि, इनजी उम्र लिखेसि, इहो बदबख्त आहे या सईद आहे इहो बि लिखेसि, जन्नती आहे या जहन्नमी आहे इहो बि लिखेसि। ये 4 शयूं लिखी करे पूरियूं करे पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे वजूद में रूह विझंदो आहे। यानी 340 आहे 120 ॾींहं हदीस पाक में वज़ाहत सां लिखियलु आहे। यानी 340 गुज़रंदा आहिनि, 120 ॾींहं गुज़रंदा आहिनि त पोइ अल्लाह मोकिलींदो आहे। पर उन खां अॻु में हर 40 जे अंदरि उनजी सूरत मटिजंदी आहे। ऐं हिन जो ज़िक्र अल्लाह जे क़ुर में मौजूदु आहे। त पहिरियों लुत्फ़ो हूंदो आहे, पोइ वरी मुदगो थींदो आहे, पोइ अलको थींदो आहे, पोइ मुर्गो थींदो आहे। यानी 40 ॼाणा लुत्फ़ो, 40 ॼाणा अलको, 40 ॼाणा मुदगो। यानी 40 ॾींहंनि जे अंदरि इंसान जे अंदरि तग़य्युर तबदुल ईंदो आहे। ये मजा जो 40 असां मोल लुटायो आहे, 40 था पंहिंजे बुज़ुर्ग जो, पंहिंजे वफ़ात कयल जो, पर 40 जे अंदरि इंसान जे अंदरि 40 ॾींहंनि जे अंदरि तग़य्युर तबदुल ईंदो आहे। इहो अल्लाह जे क़ुर जे अंदरि कानून मौजूदु आहे। अहिड़ी तरह सां जॾहिं इंसान हिन रहमत करे जॾहिं क़बर में पहुचे थो पियो त असां 40 ॾींहंनि ताईं हुनजे लाइ ईसाले सवाब कंदा रहंदा। 40 जो अंग को वॾो आहे ऐं हिन जो घणो ज़िक्र क़ुर पाक में मौजूदु आहे। इन मां नथो वञे त अर्ज़ पे कंदे जॾहिं अल्लाह खे ख़बर आहे त ही जन्नती आहे, ही जहन्नमी आहे, हिन जूं नेकियूं हेतिरियूं, हिन जूं बुरायूं हेतिरियूं, पोइ बि अल्लाह ताला अमल छो थो घुराए? अब अल्लाह जी ज़ाती बाबरकात जो कंहिंखे जे हल तूं जहन्नमी आहे त इनकार कंदो छा? सुभान अल्लाह। इहो छो? हिन जो सिर्फ़ हिकु जवाबु आहे। जेकर तव्हां वटि हुजे त मूंखे सम्झाए ॾियो। मूं वटि हिकिड़ो जवाबु आहे त मीज़ान तराज़ी ते अचो, तव्हां जूं नेकियूं खुटी पवनि, तव्हां जा गुनाह वधी वञनि ऐं तव्हां जे लाइ कुदरत जे कलम सां फ़ैसिलो अचे त इम्तलिकू बिअब्दी इलन नार, हिन माने खे जहन्नम ॾे वठी वञो, छो जो हिन जे लाइ जहन्नम वाजिबु आहे। जॾहिं ख़ुदा फ़ैसिलो ॾेई बीहे त मिठड़ो मोहम्मद करीम अची वञे। जवाब इहो आहे, ख़ुदा फ़ैसिलो ॾेई बीहे त मिठड़ो मोहम्मद करीम अचे ऐं रब जी बारगाह में ईअं अचे त मौला भली तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे पर अथ ई मौजो। सुभान तव्हां ॿुधायो, तव्हां वटि जेकॾहिं जो जवाबु आहे त मूंखे सम्झायो। असली मक़सदु इहो आहे त जंहिंजे लाइ जहन्नम वाजिबु थी पए उहो अहिड़े मुजरिम खे छॾाए जन्नत में पहुचाए त मदीने वारो साईं। अज़ीज़ाने गिरामी त अर्ज़ पे क्यों त शान मुस्तफ़ा का सवा त महफ़िल में रौनक ही ना है। सुभान अल्लाह। अब इसाले सवाब जो मक़सद क्या है? को नेकीअ जो कम करे ऐं उन जो अजुर, उन जो सवाब उन जे रूह खे बख़्शे। सुभान अल्लाह।
नेकी जो कम करण जा तरीका केड़ा को नमाज पढ़ी साले सवाब करे सके तो नफिल पढ़ी को कुरान जो खत्मो पढ़ी साले सवाब करे सके तो जॾहिं हर नेकी जो अजुर ईसाले सवाब करे सके तो तब के जिक्र मुस्तफा जो ईसाले सवाब न करे सघंदा से या अचो त बाबू बजे जिक्र के ताजा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाता यासीन या हरफ निदा सीना मा मुराद सैयद अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाता ए सरदार को कहीं कौम जो सरदार को कहीं कबीले जो सरदार को कहीं इलाके जो सरदार पर हिन दुनिया के अंदर हर कौम के सरदार आहिन अजीज़ाने गिरामी पर उन सरदारन की चूंड उन जे कौम जा अकाबिर कंदा आहिन उन कौम जा माण्हू कंदा आहिन उनकी सरदारी जो ऐलान उन जो राज कंदो आहे पर कायनात में हिकड़ो सरदार आ जंहिंखे सरदारी जो ऐलान रब करीम पाण थो फरमाए फरमाए त यासीन वल कुरानिल हकीम ए सरदार मूंखे हिकमत वारे कुरान जो कसम आहे सुभान अल्लाह फरमा तो मुके हिकमत वाले कुरान जो कसम त इन्नका लमिनल मुरसलीन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात त मुके हिकमत वाले कुरान जो कसम त मुजा महबूब तू बेशक रसूलन मा आही सुभान अल्लाह इन के तफसीर में अचे तो पियो ऐं बयान केर थो ॿुधाए मुंहिंजो मदीने वारो साईं रहमत वारो साईं पाण थो पाण त कायनात जी तख़लीक़ खां अॻु में ज़मीन आसमान जी तख़लीक़ खां 2000 साल अॻु में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सूरत यासीन जी पाण तिलावत कंदो हुयो सुभान अल्लाह यार कोन जी भई अखियूं खोले को सुभान अल्लाह जो जो सचो कुरान तो मुझे मिठड़े मोहम्मद करीम जो शान आहे न आया न अल्लामा नियाज़ी जो शेर मां पढ़ंदो आहियां पढ़ा पोइ मां तुरंत बता दो फरमा दो या मोहम्मद मोहम्मद मैं कहता रहा नूर के मोतियों की लड़ी बन गई या मोहम्मद मोहम्मद मैं कहता रहा नूर के मोतियों की लड़ी बन गई आयतों से मिलाता रहा आयतें फिर जो देखा तो नाते नबी बन गई आयतों से जो मिलाया ना वो जो नजर कर साथ ही तो मुस्तफा की नाम लिखी गई यहाँ नात ये का कुरान के सूरत में या नात तज़ा नमाज में पढ़ना खुदा की इबादत भी हल दिया मिठड़े मोहम्मद करीम जी नात भी हल दिया इन जे मथा इत्फाक उम्मत जो तो अल्लाह के कुरान पाक की सिट्र में आयत आयत में बल्कि आखिरी मकबूल कौल हिया जो कुरान के हर्फ हर्फ में मुस्तफा जो शान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान के अखर अखर में महबूब मदीने वाले सही जो शान जेकर अलिफ में नजर कंदे ता अलिफ जे अंदर भी तोखे मिठड़े मोहम्मद करीम जो शान नजर ईंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो फरमाता इन्ना अअतैना कल कौसर अलिफ जे अंदर में मुझे मिठड़े मोहम्मद करीम जो शान मौजूद वर जे करे बे में नजर कदे ते बे जे अंदर भी महबूब जो शान अल्लाह ताला की ज़ात बाबरकात कुरान पाक में फरमाए तो बिल हक बशीरा व नज़ीरा सुभान अल्लाह यानी बे में भी महबूबा जो शान वरी हर्फ पे के खड़े पे के अंदर भी अल्लाह ताला की ज़ात बाबरकात इरशाद फरमाए फरमाता
तिलका आयातुल्लाह नतलूहा अलैका बिल हक़ व इन्नका लमिनल मुरसलीन। ये आयत के तर्जुमो मां कया त पोइ वरी वॾी ड्रेग थी वेंदी न साईं। यानी टे हर्फ जे अंदर भी मिठड़े मोहम्मद करीम जो शान भला अचो त हर्फ से के इस्म मुदामोला से में जाए। रब करीम फरमाए तो सम्मदना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। सुभान अल्लाह। से के पुठा वरी हर्फ जेको बिठो जीमा जीमा में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो जिना बिक अल्लाह उलाए शहीदा। सुभान अल्लाह। वरी जीमा का पो हर्फ केड़ो आ हर्फ हा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हर्फ हा में फरमाए तो पियो हस्बुकल्लाहु व मन इत्तबअका मिनल मुमिनीन। रब फरद मौजा महबूबा अल्लाह भी तो के काफिया जेके गुलाम तो मोहम्मद करीम जी गुलामी में गुलाम बन कलमो पढ़ो आ उहे गुलाम भी तो मुस्तफा जे ले काफिया है। जो अल्लाह ताला वफादारन के जुदा न तो करे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला वफादारन के भी गड तो रखे तो मां अल्लाह भी काफी आया पर उन्हनि जी काविशन के भी मां रद न कंदुसि जेके महबूब तुंहिंजे वास्ते तुंहिंजे दर ते पंहिंजे सिर कुर्बान करण जे लाइ तयार वेठा। खुदा उन्हनि खे बि कंदे वो हरफे का बोझे हर्फ जे तो हरफे खा खे जे अंदर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो खुज़ मिन अमवालिहिम सदक़तन खुज़ मिन अमवालिहिम सदक़तन तुज़क्किरुहुम व तुज़क्कीहिम बिहा। ओ मुंहिंजा सुणा बी बजे करे सदके जो माल तुंहिंजी बारगाह में खणी अचन उनखे मोटाईंदो न कर उनखे क़बूल कंदो कर छो जो तू महबूब जो हथ मुबारक जिन शइ खे लॻंदो आहे त उहा शइ पाक बि थी वेंदी आहे त साफ़ बि थी वेंदी। अब हर्फ खे खां पोइ कहिड़ो हर्फ आहे मां सॼा त अलिफ बे बि कोन पढ़िया हुआ ऐं ईअं थो लॻे न भाउ थोड़ी मुझे मदद कंदो त पोइ मां क़ुरान पाक ते हलां न के थोरो जेसि ताईं हली सघां। सुभान अल्लाह। जीम हे खे वो हर्फ जे तो दाल वो जामला दाल में छा है अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फरदायन इलल्लाहि बिइज़निही व सिराजम मुनीरा। दाल का वो ज़ाला ज़ाल तो फरमाता ज़ालिका मिन अंबाइल गैब नूहीहि इलैका। ज़ालिका वो हर्फ़े रे अल्लाह ताला रे में फरमाए तो बेहतर रहमतिन मिनल्लाहि लिंता लहुम वलौ कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लंफ़द्दू मिन हौलिका वअफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्र फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाहि इन्नल्लाहा युहिब्बुल मुतवक्किलीन। पांचे सोने मिठड़े मोहम्मद करीम की अजमत के बयान फरमाए तो राका बोसे यहां दसे में भी महबूब जो शाना रदफत सैयद ज़ब्बजना कहा कैला यकून अलल मुमिनीन हरज। एकड़ी घरवारी आ मुझे सोने हबीब जी जेका महबूब जे निकाह में के थी अल्लाह ताला कुरान में फद ज़ब्बजना कहा महबूब इहा तोखे मां अल्लाह परणाई है। अब बता के परणायो घर सब लावार से बिठा है के अबे के अदे के चाचे के भा परणायो हो दो पर वह बीबी ज़ैनब
जो शान हिया जो अल्लाह ताला कलाम मजीद में फरमातो मवइया बीबी तो के मां रब परनाई सुभान अल्लाह उन बीबी की अजमत छा के सुभान अल्लाह राबी पड़ी से राका वो जाबी पड़ी से जाका वो केड़ो अरफ तो जे अब केड़ो अरफा ये हर वसीना दसीना में अल्लाह ताला की जाके बाबरकात फरमाए तो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। खतीब अहले सुन्नत वाइज़ खुश बयान फसीहुल लिसान हजरत अल्लामा मौलाना कारी आशिक अली साहब तवाई असांजे जा जलवे अफरोज आहिनि। अजकल अल्हम्दुलिल्लाह पूरी सिंध जे अंदर साईं जो खिताब हले थो सुभान अल्लाह। अब जो महबूब जी सना पढ़ंदो न खुदा भी उनके सॼो मुल्क घुमाईंदो आहे। अल्लाह उनकी आवाज में इल्हान में इल्म में फजल में बरकतों फरमाए। मां जल्दी पंहिंजी जाइ ते वेंदुसि त हर सीन के अंदर भी अल्लाह ताला महबूब जो शान बयान वरगे हर शीन के दारिसूं त रब फरमाता शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्कियतन वला गरबिया। महबूब जो शजरे के अल्लाह ताला बयान फरमाए तो एड़े रंग में सूरत नूर के अंदर अल्लाह ताला की जाते बाबरकात इन शजरे मुबारक के अल्लाह ताला मुझे महबूब सान के मिसाल में उनका पुआर के सादा अल्लाह ताला की जाते बाबरकात व सल्ले अलैहिम महबूब इनन के लिए दुआऊं घुरंदो सल्ले अमर जो सीगोआ जेकर सल्ले जो लफ्ज अल्लाह दे मनसूब थींदो त रहमत मलाइकन ने मनसूब थींदो त दुआ ऐं जेकर असां उम्मत दे मनसूब थींदो त मुस्तफा जो दुरूद थी पवंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे हिन जगह ते तो फरमाए सल्ले अलैहिम इन सलातक सकनुल लहुम महबूब इनन के लिए दुआऊं घुरंदो कर जो इनन जो सुकून त तो मुस्तफा जी दुआन में रखल आहे। सुकून तले तो जने दर्द लहे न जने तकलीफ लहे न जने आस पूरी थे न रब तो फरद महबूब तुझे हथन कण जी देर आबा के उम्मीद पूरी थियण में देर आहे ही न खुदा ओ महबूब अता फरमाए सादका बोर बेदादा रब तो फरद दालल फहदा व वजदका इलल फअगना व अम्मल यतीम फला तकहर व अम्मस सआइल फला तनहर। साद भी अचियो दाद भी अचियो वो कड़ो रफा हां पौहे अल्लाह ताला की जात बाबरकात फदता मा अंज़लना अलैकल कुरान लितशका। तोहा जी माना अबजद जे हिसाब सा तोहा जी माना थी या अय्युहल बदर रब तो फरमाए ए 24,000 चंद्र आज केड़ी रात आ सुभान अल्लाह ते चओ न रब कुरान पाक में फरमाता दुनिया वाला ज़मीन वाला 24 जे चंद्र खे ॾिसी करे सुभान अल्लाह चवंदा आहिनि पर मां रब सुभान अल्लाह चवंदो आहे त मुस्तफा जी कहिड़े दाद ॾींदो आहे त महबूब जे हुस्न खे दाद ॾींदो आहियां। दुआ जे अंदर इहो अची वियो दुआ खां पोइ फिर दुआ ज़ाहिर तो ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल। इन जी तकरीर कई दफ़ा तव्हां हाफ़िज़ अली अकबर खां ॿुधी चुका आहियो सुभान अल्लाह। दुआ ज़ुआ उन खां पोइ हर्फ़ ऐना मुदा मौला ऐना देखा है रब तो फरमाता ऐना के अंदर भी मुस्तफा जो शान फरमाता अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाह अलैका अज़ीमा।
महबूबा साहब तो कह वो सेखारे छड़ियो से जेको तू सिखल कोन हुई वो जाने छड़ियो से जेको तू जानल कोन हुई ऐं तुंहिंजे मथां अल्लाह जो वॾो फज़ल आहे ऐं न का पोइ अर्फ़े ग़ैन तो जरब तो वदा गम लकई ला तहज़नु अल्लाह मा फातकुम वला मा असाबकुम अल्लाह महबूब जे गुलामन जो शान बयान फरमाए थो अजीज़ाने गिरामी ऐन भी अची वियो गैन भी अची वियो उन खां पोइ हर्फ़े फ़ा तो जरब तो वदा फज़किर इन्नमा अंत मुज़क्किर लस्त अलैहिम बिमुसैतिर रब तो फरमाए मुझा महबूबा तो जो कम नसीहत करण तो जो मां रब तोखे नसीहत करण जे लाइ मबूज़ फरमायो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह फाका बोर केड़ो इंदो अर्फ़े काफ इंदो काफ में अल्लाह ताला फरमाता कमा रसलना फीकुम रसूलन मिनकुम यतलू अलैकुम आयातिना व युज़क्कीकुम व युअल्लिमुकुमुल किताब वल हिकमा व युअल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून लाम आयो फरमाता लाम के अंदर भी तो मुस्तफा जो शान आ रब तो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम लाम का पोरी अर्फ़ के दो मीम में रब तो फरमा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा उनका पो नून आयो रफ़ुलता नून वल कलम व मा यस्तुरून मा अंत बिनिमति रब्बिका बिमजनून नून का पो वा आयो तो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन उनका पो हा आई फरमाता हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्ले व कफ़ा बिल्लाहि शहीदा उनका वो हमज़ो आयो अंज़रतहुम अम लम तुनज़िरहुम हमसे का वो छा आयो सुभान अल्लाह जो तो बुता का हमसे का वो आयो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन इन्नका लमिनल मुरसलीन सुभान अल्लाह अब टी आई तू पढ़ी बुधाई मां कुरान वहां तो भी कम के पठा वठा हिम्मत क्यों इंशाअल्लाह ताला पर साईं तवाजा थक लाही दो पर अमा जी खिदमत में अर्ज किम त मदीने वाले साईं किया फरमायो पर कायनात जे तखलीक का 2000 साल अग में अल्लाह ताला सूरत यासीन की तिलावत कंदो वो जो अल्लाह जो यासीन की तिलावत कंदो हो उते किया कंदो हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह यासीन
इनके इन्नक बेशक तू लमिनल मुरसलीन रसूलन माही मानो जो त कायनात जी का शे न हुई खुदा भी हुयो त मुस्तफा भी हुयो यासीन ॿुधाए थी पई त खुदा भी हुयो मुस्तफा भी हुयो वो जने कायनात वजूद में ना है ऐं मदीने वारो साईं आहे त अॼु त सभु कुझु आहे सुभान अल्लाह ऐं त सभु कंहिंखे मञो त वञ त हे बि आहे हो बि आहे हेठि बि आहे मथे बि आहे पर इन सभिनि जे मञण खां वधीक मञण इहो आहे ईअं चओ त असांजो आका मदीने वारो साईं आहे खुदा ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब खे इहो शर्फ़ ऐं शान अता फरमायो आहे जो अल्लाह ताला जो आला हज़रत जो शेर खां मां शुरूआत कई मूंखे थोरो अॻिते हलणो पर इंशाअल्लाह ताला असां दिलि खोले करे पंहिंजे महिमान खे ॿुधंदासीं हेॾे तवजो सां त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात महशर खे बनायो ई पंहिंजे महबूब जे वास्ते बनी सुलेम जी मस्जिद आहे तकीर ख़तम बनी सुलेम जी मस्जिद आहे मदीने पाक के अंदर बेहपारी जो टेम है सवाल बेहपारी जो टेम है अल्लाह जो महबूब पंहिंजे सहाबन के बेहपारी की नमाज पढ़ाए रहे हो सुभान अल्लाह बरकातूं पढ़ी अल्लाह के महबूब जॾहिं 3 रकात ते उथियो त आसमान ने मोह कया सुभान अल्लाह तवज्जो साहब ये अल्लाह के महबूब जो रुख अनवर आसमान दे कयो तो उते जो उते रब पंहिंजे महबूब के मुखातिब थियो कद नरा महबूब जे तू मूडे थो ॾिसी त मां बि तोॾे थो ॾिसी नरा जमा मुतकलम जो सीगो आहे ताज़ीम जी बात है अल्लाह हिकु आहे पर ताज़ीम जे लाइ चइबो आहे जमा जो सीगो त साईं तूं अचिजा ऐं ॿियो छा साईं तव्हां अचिजो अल्लाह ताला ताज़ीम जे लाइ फरमाए थो महबूब जे तू असां ॾे थो ॾिसे त असां बि तोॾे था ॾिसूं सुभान अल्लाह कद नरा तअल्लुक फेरिणो मज़दर आहे वजह फी समाए तुंहिंजो चेहरो मुबारक आसमान ॾे फेरण असां ॾिसूं था पर जंहिं इरादे सां अल्लाह जे महबूब ॾिठो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अलीम बिज़ात सुदूर उन जो शान आहे समझी वियो त महबूब अॼु मूंॾे छाजे लाइ थो ॾिसे त महबूब जे दिलि जे अंदरि इरादो कहिड़ो रखियल हो त जॾहिं मां मिलत इब्राहिमी जे मथां क़ाइम आहे त मूंखे क़िबलो बि उहो घुर्जे जेको मुंहिंजे ॾाॾे ठाहियो आहे सुभान अल्लाह इरादो दिलि में ऐं फैल करो आसमान में ॾिसण बस महबूब जो हीअ तकण त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फौरन फरमाए फवल्लि वजहक महबूब बस पंहिंजे मुंहं खे फेर सुभान अल्लाह फवल्लि वजहक महबूब पंहिंजे चेहरे मुबारक खे फेर त अल्लाह जे महबूब अर्ज़ कयो मौला नमाज़ पूरी कया सुभान अल्लाह कम दुनिया जा खड़ा दुकानदारी कारोबार पर जॾहिं निमाज़ में हूंदो त इहो इरादो त पूरी कया त पोइ हाणे अल्लाह जो महबूब निमाज़ में बीठो आहे बरकातूं पढ़ियूं थी बरकातूं रहियल आहिनि हाणे इनखे दरमियान में रखो फरमाए फवल्लि वजहक महबूब पंहिंजे रुख खे फेर अर्ज़ कई मौला निमाज़ पूरी कया रब फरमाता महबूब तुंहिंजी रज़ा अॻ में मूं रब जी निमाज़ पोइ तो मुस्तफा जी रज़ा अॻ में ऐं मूं अल्लाह जी निमाज़ पोइ निमाज़ पूरी तॾहिं थींदी जे निमाज़ में तो मुस्तफा जी रज़ा निमाज़ जी हालत में महबूब जे कदमनि जे हेठां जेको पत्थर हो फिरी वियो अल्लाह जे महबूब जो रुख बैतुल्लाह ॾे थी वियो मानो छो त अल्लाह वटि इबादत उहा क़बूल अथव जंहिंमें मुस्तफा जी रज़ा ये दीन जी मिजाज आहे दीन जो जी नफ्स मां तव्हांखे ॿुधाया त दीन जी तबियत कहिड़ी आहे इस्लाम जी तबियत ही आहे त इबादत उनखे चइबो आहे जंहिंमें रज़ाए मुस्तफा
रज़ाए मुस्तफ़ा हुजे रस्तो फर्द निमाज़ मुजी पो तो मुस्तफ़ा जी रज़ा अॻ में मालूम छा थियो त अल्लाह जे महबूब जी रज़ा जे अंदर सब कुछ रखियल आहे ऐं महबूब जे रज़ा वारी इबादत जे करे कदो आहे त सुनी कदो आहे असां हर अमल कीअं कंदा आहियूं त अमल उहो कयूं जंहिंमें मदीने वारो साईं राज़ी हुजे जो इमाम आले सुन्नत आला हज़रत फरमायो त खुदा की रज़ाएं चाहते हैं दो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहब्बत इन आयत मां आला हज़रत कढियो आहे इन शेर खे वजूद ॾिनो थिए त इन आयत मां त सॼी खुदाई जेका सो अल्लाह जी रज़ा चाहींदी आहे पर ख़ुदि परवरदिगार मदीने वारे साईं जी रज़ा चाहींदो आहे सुभान अल्लाह पर हिकिड़ो शेर अञा अॻिते थो हलां ॿुधो आला हज़रत सागे बंद जे अंदरि फरमाए त ॿियो त अजब की जा है कि फिरदौस आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद ये ताजुब जी ॻाल्हि न आहे जन्नत के ख़ल्क़ अल्लाह पैदा करे अल्लाह पर उनखे आबाद करे त मदीने वारो साईं करे अबू बकर फिल जन्नत उमर फिल जन्नत उस्मान फिल जन्नत अली फिल जन्नत तलहा फिल जन्नत आबाद करे वो करे पर अॻिते फरमाता तमाशा तो देखो जहन्नम की आतिश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद अब इहो शेर घणनि जा शेह थी सुभान अल्लाह ये तमाशा के ॾिसो जो बाहि जहन्नम के बारे खुदा ऐं वरी विसाए मदीने वारो साईं अब हिते जेकॾहिं के कखाई झुपड़ीअ ते थी बाहि लॻे ते सरकारी मशीन अची थी बीहे त बि उहा उनखे विसाए नथी सघे ये बाबा कॾहिं कोशिशि कई ते पर कामयाब न थियासीं हाणे जहन्नम जी एॾी ताक़तवर बाहि आहे उनखे केरु थो हटाए सघे केरु थो विसाए सघे आला हज़रत फरमाए थो पियो मां ऐलान करे चवां थो पियो त लॻाइण वारो ॿारण वारो अल्लाह आहे पर उन बाहि खे विसाइण वारो मदीने वारो साईं बुखार पर चढ़ी ईअं नथो थी सघे बाबा नथो थी सघे अल्लाह जी बाहि खे साईं केरु थो मुंहुं ॾेई सघे पर मुझे मदीने वाले सही की हदीस पाक का तकीर खत्म सुभान अल्लाह पर बदल जने मोमिन पुलिस रात जे मथा गुजरंदो मोमिन महबूब जो गुलाम उम्मती पुलिस रात जे मथा गुजरंदो त हेठा जहन्नम उन सां ॻाल्हाईंदो हदीस पाक जने पुलिस रात जे मथा गुजरंदो पुल जे मथा हेठा जहन्नम जी बार सां ॻाल्हाए उनखे चवंदे जुज़ या मोमिन मोमिन तकड़ो टपी वञे जुज़ अमर जो सीवा काले जे पुल वांगुरु जादू जे दूध वांगुरु जुज़ हेठा बादशाह चवंदो जुज़ या मोमिन अमर तकड़ो टपी वञ इन नूर का युद्फियो नारी जो तो वारो नूर मुंहिंजी बाहि खे विसाए थो तो वारो नूर बाहि खे विसाए थो पोइ जेकॾहिं मुस्तफ़ा जे ग़ुलाम जो इहो शान आहे त महबूब जो शान छा हूंदो सुभान अल्लाह जे रसूलुल्लाह जा ग़ुलाम एॾो पावर रखनि था जो जहन्नम खे विसाइनि था त मदीने वारो साईं ईंदो त जहन्नम हूंदो ई कोन इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात व यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन बेशक तू रसूलन माही अदा ही अजमत की शान अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे अता फरमायो आहे ऐं ही जेका ख़ैरात मिले थी न सभु सदको मदीने वारे साईं जो आहे ईसा अले सवाब जी महफ़िल आहे असांजा मरहूम मग़फ़ूर हज़रत अल्लामा मौलाना अब्दुर्रहमान साहब मुफ्ती जंहिं हिन बाग़बान जो बुनियाद रखिया आहिनि चवंदा आहिनि त बाबा माली जेको ख़िदमत कंदो आहे बूटे खे पाणी ॾींदो आहे गाहु पोखींदो आहे बूटा पोखींदो आहे पर इहा ॻाल्हि बि कंदो आहे हिन गुलिस्तान जे अंदरि जेकॾहिं केरु अचे त उनखे बि यादि कजो जंहिं हिन बूटनि खे पाणी ॾिनो आहे उन हिन कब्रिस्तान जे बुनियाद रखण में हज़रत क़िबला से अब्दुर्रहमान रहमतुल्लाह ताला जो अज़ीज़ान गिरामी किरदार आहे जो हिन जॻह ते हूंदो हो ऐं हर साल 13 रबिउल अव्वल शरीफ जी मिलाद जो जलसो थींदो हुयो मौलाना बुलबुल सिंध ईंदो हो
ऐं उन वक़्त जा वॾा वॾा आलिम साईं रुगो उनखे ख़त लिखंदो वञण बि ॾाढो ॾुखियो हो साईं जी तबियत बि सही न हूंदी रुगो ख़त लिखंदो पूरे सिंध जा आलिम ख़त ते इतिहाद जी पढ़ण ॾींदा वो प्रोग्राम में दोस्त साजा वेठा असां पाण ॻरींदा हज़रत क़िबला साईं ग़ुलाम जहानिया रहमतुल्लाह ताला उन जो किरदार हो सॼे इलाइक़े जे अंदरि उन जूं बि ख़िदमतूं हुयूं उन खां पोइ वरी ड्यूटी लॻी वई साईं मोहम्मद सिद्दीक़ साहिब वरी अदो सदोरो अल्हम्दुलिल्लाह जुड़ में गर्मी में सर्दी में असां सां साथ निभाई उन जो मशग़लो इहो हूंदो किथे बि जलसो ॿुधे उन जॻह ते हाज़िरी ज़रूरु भराए ये हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे जो कंहिं जॻह ते को खेल लॻे को तमाशो लॻे किथे मेलो लॻे त जेके शौक़ीन आहिनि भली हली वञे पर शौक़ु पूरो कंदा पर सदोरे साहिब जो इहो शौक़ु हूंदो जिथे महफ़िल महबूब जी थिए उन जॻह ते हाज़िरी भराईंदो अल्हम्दुलिल्लाह उनजे शौक़ उनजी मोहबत हीअ रंग लाता मरूम साईं मफ़ूर साईं अज़ीज़ुल्लाह साहिब अल्लाह ताला इन सभिनी जी क़बरुनि जे मथां पंहिंजी रहमत जी बरसात वसाए अल्हम्दुलिल्लाह उन्हनि सां साथ ॾिनो अॼु हेतिरा माण्हू असां वेठा आहियूं तुंहिंजो साइकिल मोटर ॿुधाइनि था पिया न त सभु ॿाहिरां आया बाक़ी हालानी जा हुया हूंदा त हूंदा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह उन्हनि खे ख़ुशि रखे आबाद रखे पर कुर्ब जवार खां जेके तव्हां आया हो न इहे सभु उन्हनि जी महिनत आहे उन्हनि जी कोशिशि आहे अल्हम्दुलिल्लाह अॼु तव्हां सभिनी जो अचण जो अजर अल्लाह तव्हांखे ऐं असांखे बि नसीब फरमाईंदो पर उन्हनि खे अजर ज़रूरु मिलंदो जेको हिन गुलिस्तान जो बुनियाद रखी था विया अल्लाह ताला मुंहिंजो चवणु अव्हां जो ॿुधणु क़बूल फरमाए।